उन्हनि थोरनि जे अदा करण सां बाक़ी ॿियनि तां बार लही वेंदो आहे। इहो आहे फर्ज़ किफ़ाया, माना थोरनि माण्हुनि जे अदा करण सां ॿियनि जे लाइ बि काफ़ी थी वञे ऐं ॿियनि तां बि उहो बार लही वञे। त जनाज़े जी निमाज़ जेका मैयत जे मथां पढ़ी वञे थी इहा फर्ज़ आहे ऐं फर्ज़ किफ़ाया आहे। अगरचे हुनखे फ़िक़ह जे किताबनि या कन हदीसुनि वाजिब लिखियो आहे, पर सभिनी मुफ़स्सिरनि जो इहो चवणु आहे त वुजूब बमाना फर्ज़ जे आहे। क़ुरान पाक में, हदीसुनि में, तफ़सीरुनि में, तशरीहुनि में अहिड़ा घणेई मिसाल ईंदा आहिनि। अलाह ताला जल जलालुहु अमन वालो मुस्लमान जे मथां नमाज़ खे फर्ज़ किफ़ाया करार ॾिनो आहे। ख़ुदा पियो ख़ैर करे, मुस्लमान मां फर्ज़ कयो हिन ॻोठ मां को माण्हू गुज़ारे थो वञे त उन जे वफ़ात खां बाद उन जी निमाज़ जनाज़े जी सॼी शाहपुर चाकर वारनि जे मथां फर्ज़ आहे। हर मुस्लमान आकिल बालिग़ जे मथां उन जे मथां नमाज़ पढ़णु फर्ज़ आहे। जेको बि मुस्लमान हुजे, शहर में रहे थो, शहर जो माण्हू गुज़ारे वियो आहे, उन शहरी माण्हूअ जी सभिनी शहरनि जे मथां नमाज़ पढ़णु फर्ज़ आहे। पर आहे फर्ज़ किफ़ाया। किफ़ाया माना सॼे शहर जे बजाए 50-100 माण्हुनि वञी हुन जो जनाज़ो पढ़ियो त ॿियनि तां बार लही वियो, पर जे कंहिं बि न पढ़ियो त सॼो शहर गुनाहगार थींदो। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात तमाम जनाज़े जे नमाज़ खे अहमियत ॾींदा हुआ। हदीस पाक में ईंदो आहे त मदीने पाक में हिकिड़ो शख़्स हो, कंहिं हदीसुनि में औरत जो ज़िक्र आहे, कंहिं में औरत खां बाद मर्द जो ज़िक्र आहे। मस्जिद नबवी में ख़िदमत कंदो हो। इत्तफ़ाक़ सां राति जे टाइम ते गुज़ारे वियो। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन हुनखे गुस्ल ॾिनो, हुनजी नमाज़ जनाज़े जी पढ़ी, पर हुज़ूर करीम खे निंड मां न जाॻायऊं इन नियत सां त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आराम छो फिटाइजे। पाण करीम अलैहिस्सलाम हिन महिल निंड में हूंदा। फर्ज़ किफ़ाया आहे, असां अदा कंदासीं थी वेंदो। हाणे महबूब खे आराम मां फिटाए निंड जाॻाए ऐं वठी अची जनाज़े में शरीक कयूं। हाणे अचो त हिनजी पाण जनाज़े जी निमाज़ पढ़ी खे दफ़न करे अचूं। सहाबा किराम उन जो जनाज़ो पढ़ियो, जनाज़ो पढ़ी उनखे दफ़न फरमायो। दफ़न फरमाए हू सुबुह जे टाइम ते मोटी आया। कंहिं हदीस रिवायत में ईअं ईंदो आहे त पाण करीम हुन जे क़ब्र वटां लंघिया त ओचितो ताज़ी क़ब्र ॾिसी पुछऊं त हीअ कंहिंजी क़ब्र आहे। कन वरी रिवायतुनि में ईअं ईंदो आहे त पाण हुनखे मस्जिद नबवी में गैर हाज़िर ॾिसी पुछऊं त फलाणो कोन थो नज़र अचे, काॾे वियो आहे। सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, राति गुज़ारे वियो हो, हुनजी जनाज़े जी निमाज़ बि असां पढ़ी, दफ़न बि कयो, पर अव्हां खे इन जे करे कोन ॿुधायोसीं तव्हांजे आराम में ख़लल ईंदो। अल्लाह ताला इहा नमाज़ किफ़ाया फर्ज़ फरमाई आहे, असां अदा कयूं त सभिनी तां अदा थी वेंदी। इन जे करे असां तव्हांखे ॼाणी वाणी कोन ॿुधायो, तव्हांजे आराम में ख़लल न अचे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जन फरमायो, मुंहिंजे निंड जो ख़्यालु तव्हां न कयो। हा, अव्हांखे खपे हा त कहिड़े बि टाइम ते अव्हां हिन जो जनाज़ो तयारु कयो हुयो, अव्हां मूंखे ॿुधायो हा त मां मुहम्मद हिन जो जनाज़ो पढ़ा हा ऐं हिन जे नमाज़ में शरीक थिया हा, हिन जे लाइ मग़फ़िरत घुरा हा। अव्हां छो न मूंखे ॿुधायो? हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इएं बि फरमायो, अव्हां हिन जी नमाज़ पढ़ी छॾी आहे, अव्हां हिनखे दफ़न बि करे छॾियो आहे। हाणे शरीयत में दुबारो जनाज़े जी ज़रूरत कान पवंदी आहे। निमाज़ थी वई सा थी वई, पर मां पंहिंजे तरफ़ खां शफ़क़त ख़ातिर हिन जे क़ब्र जे मथां बि निमाज़ पढ़ण जे लाइ हलां थो। हलो त हिन जे क़ब्र जे मथां हली जनाज़े जी निमाज़ अदा कयूं। शरीयत पाक जो मसइलो आहे, इहो तव्हां ज़रा यादि कजो। इत्तिफ़ाक़ सां जेकॾहिं कंहिं ग़लतीअ सां कंहिं सबब जे करे जनाज़े ते नमाज़ पढ़ी नथी सघिजे, मिसाल नमाज़ पढ़ाइण वारो कोन थो मिले, या वरी कॾहिं कॾहिं मुस्लमान खे धोखो थींदो आहे। आम तरह सां अवां ॿुधो ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं असांजा मुस्लमान भाउर गुस्से में कावड़ में या ज़हर खाई छॾींदा आहिनि, या फाहो खाई मरी वेंदा आहिनि, या पंहिंजे पाण खे बंदूक हणी मारे छॾींदा आहिनि, ख़ुदकुशी कंदा आहिनि। पोइ वरी आम तरह सां माण्हू चवंदा बाबा हाणे इन जो जनाज़ो जाइज़ ई कोन्हे, पाण मारियो अथसि। या वरी के ठुड़कू मुला जे वर चढ़ी वेंदा, उहो ठुड़कू हिनखे चवंदो बाबा जनाज़ो जाइज़ ई कोन्हे। त
छाजे करे हुनखे शरीयत जी ख़बर कान्हे न सही, तॾहिं तो छुड़कू चवांसि। शरीयत जी ख़बर हुजे सा त इहे कोन करे। हा, जनाज़ो सिर्फ़ काफ़र जो कोन पढ़बो, मुस्लमान जो पढ़बो। सुभान अल्लाह। पर जेको ख़ुदकुशी करे, थोरो आवाज़ घटाए, जेको ख़ुदकुशी करे वो काफ़र ना है, समझो था न बाबा? जे ख़ुदकुशी कई हो काफ़र ना है, वो गुनहगार आ, कबीरो गुनहगार आ, हुन वॾो गुनाह कयो आ, वॾी ख़ता हुन कई आ, वॾो हुन ॾोह कयो आ, पर काफ़र ना है। हाणे काफ़र ना है त हुन जो जनाज़ो पढ़बो, जनाज़ो न पढ़बो काफ़र जो, मुस्लमान जो जनाज़ो पढ़बो हर हालत में। हाणे हू शख़्स जॾहिं त गुनहगार आ, ख़ुदकुशी कई अथई ऐं हुन खां ग़लती थी वई आहे, ख़ता थी वई आहे, हुन गुनाह जो कमु कयो आहे, त हाणे कहिड़ो बि गुनहगार आहे पर हुन जो जनाज़ो पढ़ियो वेंदो। इहो मसइलो तव्हां यादि कयो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ख़ुदकुशी कई हुजे, अलाह पनाह हुजे, अलाह ताला अहिड़े मौत खां बचाए, वॾो गुनाह हुआ, कबीरो गुनाह हुआ, सख़्तु गुनाह हुआ, पर आहे मुस्लमान, काफ़र न आहे, भली ख़ुदकुशी करे पर मुस्लमान ते लाज़िमात उन जो जनाज़ो पढ़बो। हाणे अहिड़ो को वाक़ियो थी पवे ऐं अव्हां खे को मुला ॿुधाए त बाबा हिन ख़ुदकुशी कई आहे, हिन जो जनाज़ो न पढ़ो, ऐं अव्हां हुनखे पूरे आया हो, हाणे छा कबो? इन जे बारे में महबूबन करीम जी शरीयत पाक जा ॿ हुकुम आहिनि। पहिरों हुकुम इहो आहे त जेकॾहिं सर्दीअ जी मौसम आहे, सियारे जी मौसम में दफ़न थियो आहे, त हुन जे क़ब्र जे मथां 3 ॾींहं 3 रातिनि जे मुफ़ासिले ताईं नमाज़ पढ़णु जाइज़ आहे। दफ़न थियण खां बि पोइ 3 ॾिहाड़ा भली गुज़री वञनि, 3 रातियूं भली गुज़री वञनि, त बि हुन जे क़ब्र ते वञिजे ऐं बाक़ाइदे क़ब्र जे मथां बीही जनाज़े जी नमाज़ पढ़िजे। जीअं आम तरह सां अॻियां पेशमाम बीहारे कतारूं ठाहे नमाज़ पढ़बी आहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात जी शरीयत असांखे ॿुधायो त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ग़लतीअ सां भुल में को माण्हू दफ़न थी वियो आहे ऐं जनाज़ो तव्हां न पढ़ायो आहे, न पढ़ियो आहे, त हाणे सियारे जी मौसम में हुन जे क़ब्र ते 3 ॾींहं 3 रातियूं नमाज़ पढ़ी सघिजे थी ऐं पढ़िजे। पर जेकॾहिं गर्मी जी मुंद आहे ऐं माण्हू खे दफ़न कयो वियो आहे, त इन जे लाइ किताबनि लिखियो आहे त 1 ॾींहुं ऐं 1 राति, माना 8 पहरनि ताईं उन जे क़ब्र जे मथां क़ब्रिस्तान में जनाज़े जी नमाज़ पढ़ी वेंदी। इन में हिकमत कहिड़ी आहे? उहा हिकमत ही आहे त इंसान जो जिस्म गर्मीअ जी मौसम में 8 पहरनि में फाटी पवंदो आहे, सर्दीअ जी मौसम में क़ब्र जे अंदरि 3 ॾींहं 3 रातिनि खां बाद में सुजी फाटंदो आहे। मैयत जे लाइ शर्त आहे त जनाज़ो हुन ते पढ़बो पाक जिस्म जी हालत में। गुस्ल इन जे करे ॾिनो वेंदो आहे त हुन जे जिस्म खे पाक बनायो वञे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, तव्हां मैयत खे गुस्ल कंहिं अमानतदार खां ॾियारियो, अहिड़े अज़ीज़ खां ॾियारियो, अहिड़े पंहिंजे प्यारे माइट खां ॾियारियो त जेकॾहिं हुन मैयत जे जिस्म जे अंदरि को ऐब हुजे, को नुक्स हुजे, का ख़राबी हुजे, त तड़जण वारो अहिड़ो अमीन हुजे जो हुन जे ऐब खे न उघाड़े, घर खे न ॿुधाए, अमानत रखी हुन जा ऐब ढके त अल्लाह हुन जा ऐब ढकींदो। पर जेकॾहिं अमानतदार न आहे ऐं वात फाटोड़ो आहे, अड़े जनाज़े खे वेह जान विस, किनो थियो पियो हो। माण्हू आम तरह सां गिलाऊं कंदा आहिनि, न वॾा थी वियासीं, वात टिड़ियो पियोसि, फलाणी शक्ल हुन जी हीअं थी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इहो मैयत जा ऐब थो उघाड़े, मां अल्लाह हुन जा ऐब उघाड़ींदुसि। तंहिंजे करे मैयत में जेकॾहिं को तव्हांखे ऐब नज़र अचे बि त ख़ुदा जे महबूब पाक फरमायो आहे त हुन जा ऐब ज़ाहिर न कयो। इन जे करे हिकमत आहे त तड़ पंहिंजो ॾिए। पुट आहे त हक़दार पुट आहे, पहिरीं पुट हुजे, पर जे हुनखे पुट न आहे त ॿिए नंबर ते हुनजो पीउ आहे, पंहिंजे पीउ खे हक़ आहे त पंहिंजे औलाद खे तड़ ॾिए। पर जे औलाद न आहे, पीउ बि हुनखे न आहे त हुनजो भाउ आहे, हुनखे भाउ पर तड़ ॾिए। पर जे भाउ बि वेझो न आहे, अज़ीज़ क़रीब आहे, को सौट मां साथ आहे त हुनजो हक़ आहे। अफ़सोस मुस्लमान अॼुकल्ह असां मुस्लमान तरीक़ो ठाहे छॾियो आहे, माण्हू मरी वञे चए मुला खे वठी अचो, पोइ मौलवी साहिब भला वादा त कोन वठा तव्हांजे वेझारण जे लाइ।
जेकॾहिं को मोली चए बाबा मां ॿार थो पढ़ायां या मूंखे फलाणे पासे कमु आहे या बाबा आउं हेॾे वञा थो, हर हिक खे दुनिया जो कारोबार आहे, पोइ वरी छा चवंदो आहे बा हाणे मुलनि जो बि पेट भरिजी वियो अथव। मुलनि जो पेट भरियो आहे जो तुंहिंजे मैयत खे नथा वेंजारनि ऐं तुंहिंजो ख़ाली आहे जो तूं पंहिंजा वेंजारींदो थो थी। तव्हांजी माना त मुल्लो वेंजारींदो ई पेट जे करे आहे त पेट खे भरियां, बाक़ी जे मैयत खे न वेंजारे त मुले वटि मानी कान्हे का। केॾी जहालत आहे, केॾो असां में ग़लति रवाज पइजी वियो आहे। अल्लाह जो हबीब फरमाए त पंहिंजो पंहिंजे खे वेंजारे, अज़ीज़ अज़ीज़ खे तड़जे, छो त अज़ीज़ ऐब ॾिसंदो ढकींदो, पराओ ऐब ॾिसंदो कोन ढकींदो। नबी फरमाए त तव्हां पंहिंजनि खे वेंजारियो, अव्हां वरी मुले ते कावड़ा वेठा हुजो। सवाब आहे पोजा अदा अजुर आहे, इहो सवाब जेकॾहिं मुलो नथो कमाए त तूं कमाए, तोखे बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्लमान कयो आहे, तो कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, तुंहिंजे मथां बि लाज़िम आहे तूं लाज़मी तरह पंहिंजे अज़ीज़ खे पाण तड़जे, छो त पाण तूं ऐब ॾिसंदे ढकींदे ॿियो ऐब कोन ढकींदो। अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे उज़कुरू महासिन मौताकुम, जेकॾहिं को तव्हांजो अज़ीज़ मरी वञे, अवां जो को मिट माइट गुज़ारे वञे, अल्लाह जे हबीब फरमायो आहे त हुन जूं जेके नेकियूं हुजनि से तव्हां ॿुधायो, पर मैयत जा ऐब न ॿुधायो। जेकॾहिं ऐब हुजनि त ढकियो, अल्लाह तव्हांखे ढके छॾींदो। तड़ो उहो ॾे जेको वेझो अज़ीज़ आहे, गुस्ल उहो ॼाणे जेको पंहिंजो माइट आहे। गुस्ल ॼाणण जो तरीक़ो तव्हांखे मुंहिंजा प्यारा दोस्त मुख़्तसर मां अर्ज़ु कयां त गुस्ल बि ईअं ॼाणबो आहे त जहिड़े नमूने सां पाण माण्हू वुज़ू कंदो आहे त मैयत खे बि वुज़ू कराइबो। पहिरीं हुनजे पेट खे आहिस्ते आहिस्ते आरूस ॾिबी, जेकॾहिं का अंदरि ख़राबी वग़ैरह हूंदी उहा ख़ारिज थी वञे, भितर खणी इस्तेमाल करे हुनखे सफ़ाई कजे। उन खां बाद में मैयत खे तहारत कराइजे, तहारत कराइण खां बाद में हुनजे बाक़ाइदगी सां मुंहुं धोइजे, मुंहुं धोइण खां पोइ ॿाहूं धोइजनि, ॿाहूं धोई हुनजे मथे ते मख कजे, मथे ते मख करे मैयत खे बाक़ाइदे पेर धोराइजनि जीअं वज़ू कराइबो आहे। उन वज़ू कराइण खां बाद में वो सॼे पासे पाणी लाहिजे, वरी खॿे पासे पाणी लाहिजे, पासीरो करे पुठी धोइजे, पोइ सॼे जिस्म खे साफ़ कजे। अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे त ख़ुशबूदार पाणी हुजे, ॿेर जा पन काढ़े उन में वरी कहिड़ो शइ रखियल अहिड़ी आहे जो ॿेर जो पन काढ़बो आहे त जिस्म तां मर मेर लही वेंदी आहे। साबुण सां, खार सां, डिटोल सां, कंहिं ख़ुशबूदार शइ सां, अॼोके ज़माने में नयूं नयूं शयूं अची वियूं आहिनि, वेंजारण बि जाइज़ आहे, मना कान्हे का, पर सुन्नत पाक तरीक़ो इहो हो अॻे ज़माने में महबूबनि खां हलंदो थे आयो त ॿेर जा पन रोड़े उहे विझी थांव में काढ़े गरम करे उन सां मैयत खे वेंजारबियो हो। इन जे करे जो ॿेर जो पन साबुण वारो कमु कंदो आहे। आख़िर में हुनखे ख़ुशबू लॻाइजे, वरी हुनखे कफ़न पाराइजे, ऐं कफ़न पाराइण जो बि अजीब ग़रीब तरीक़ो आहे। सलात पढ़ंदो ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अव्हांखे ख़बर आहे त मर्द खे 3 कपिड़ा ॾिबा आहिनि। घणा? मर्द खे 3 कपिड़ा, हिकिड़ी गोॾ, ॿी कफनी, 3 चादर। घणा कपिड़ा थी विया? पहिरीं पहिरीं थधा, असल न चइजो, 3 कपिड़ा, पहिरो पहिरो कपिड़ो गोॾ। अबा छा चओ त सही, यादि बीहेव, सिखो, मुला न मिलेव त पाण कमु कयो। पहिरीं पहिरीं मैयत जी आहे गोॾ, ॿिए नंबर में हूंदी आहे हुनखे खफनी जेका पाराइबी आहे, 2। 3 नंबर ते हूंदी आहे सॼी चादर जेका जिस्म खे विढ़बी आहे। अव्हांखे ख़बर आहे त या जेका चादर हूंदी आहे सा सभिनि खां मथां हूंदी आहे, पर पहिरीं पहिरीं मैयत खे वेंजारे खट ते छा विछाईंदो? चादर। पहिरीं पहिरीं रिलीअ जे मथां उहा जेका वॾी फुल चादर आहे उहा विछायो। नंबर 2 पेरनि वारे पासे ॾे गोॾ रखो। नंबर 3
मैयत जे लाइ खफनी रखो। हाणे उन खफनी जे मथां मैयत खे सुम्हारियो। पोइ वरी खफनी जे मथां मैयत सुम्हारबो, जेको विच ते चीर ॾिबो आहे इहो चीर गिचीअ मां टिपाए कुझु कपिड़ो पोइते कबो, बाक़ी हुनजो कपिड़ो एतिरो वॾो हुजे जेको पेरनि ताईं हेसी ताईं अचेसि। पर जेकॾहिं कपिड़ो थोरो आहे, मजबूरी आहे, गोॾनि ताईं आयो त बि जाइज़ आहे। पर मसनून तरीक़ो आहे त उहा खफनी वारो कपिड़ो कुझु हीअं पोइते वरियल हुजे, गिच में चीर हुजे ऐं पिछाड़ी उहा हेठि पेरनि ताईं अची वञे। उन खां अॻु में जेको तव्हां हुनखे गोॾ ॿधाईंदव, गोॾ ॿधाइण खां बाद में खफनी मथां रखंदव, खफनी मथां वराइण खां बाद में अवां हुनजी चादर जा पला वराईंदव। पर पलवनि वराइण जो बि प्यारे नबी तरीक़ो ॾसियो आहे त पहिरीं खाॿे पासे जिस्म ते वराए, मथे पासे साॼो पासो वराए। यानी जिस्म खे लॻल पहिरीं खाॿो पासो हुजे ऐं मथां मथां हुजे साॼो पासो। यानी जेकॾहिं खोलणो पवे त पहिरीं वरी साॼो पासो खुली पवे। अहिड़े तरीक़े सां हुनखे कफ़न पारायो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, अवा छो न मूंखे ॿुधायो त मां हिन जी जनाज़े जी निमाज़ पढ़ा हा। पोइ हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात उन सहाबी सगोरे जे क़ब्र ते अची जन्नतुल बक़िया जे मुक़ाम में क़ब्र ते पाण निमाज़ पढ़ाई। सुभान अल्लाह। अवा ॿुधी आयो त जेकॾहिं सियारो आहे त 3 ॾहाड़ा हुन ते क़ब्र ते निमाज़ पढ़बी, जे उन्हारो आहे त 8 पहर हुन जे क़ब्र ते 8 पहरनि ताईं इन दौरान में निमाज़ पढ़ी सघबी, बशर्ते कि निमाज़ जनाज़े जी कंहिं न पढ़ी हुजे, ईअं ग़लती सां दफ़न थी वियो हुजे त पोइ 2 सूरतूं तव्हांखे ॿुधायमि। पर भला जेकॾहिं अव्हां जनाज़े जी निमाज़ हिकु दफ़ो पढ़ी आहे त ॼाणी वाणी दुबारो ॿी निमाज़ पढ़णु जाइज़ कान्हे, ज़रूरी बि कान्हे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त हबीबन करीमन पंहिंजे शफ़क़त ऐं महिरबानी जे करे निमाज़ पढ़ाई। सुभान अल्लाह। त हे मुस्लमान, मुंहिंजे दुआ खां, मुंहिंजे जनाज़े जे निमाज़ खां, मूं वारी रहमत खां ख़ाली न वञे। मां मोहम्मद करीम बि हिन जे मथां निमाज़ पढ़ायां त जीअं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिनखे नेमत नसीब फरमाए। अल्लाह जो नबी निमाज़ पढ़ाया वा बेड़ा पार थींदा या न थींदा? दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो त मैयत जे मथां जनाज़े जी निमाज़ पढ़णु फर्ज़ किफ़ाया आहे। सॼे ॻोठ मां जेकॾहिं चंद माण्हू पढ़नि था त ॿियनि तां अदा थी वेंदी। उन जनाज़े जे निमाज़ जा 4 रुकन आहिनि। 4 घणा रुकन आहिनि? 4। यानी 4 तकबीरूं, ये रुकन आहिनि हुनजा। तकबीर तहरीमा ऐं सलाम खां सवा हुनजा रुकन आहिनि 4। 4 तकबीरूं चई वेंदियूं आहिनि। पहिरीं पहिरीं माण्हू नियत करे जनाज़े जी अल्लाह अकबर कंदो आहे। हाणे इहा त हूअं ई निमाज़ जे शुरूअ जी तकबीर आहे। उन अल्लाह अकबर खां बाद में दुआ पढ़बी आहे सना वारी, सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक। पर इते अखर वधाइबो आहे व जल्ल सनाउक व ला इलाहा गैरुक। हाणे इहा चई पोइ तकबीर हणबी अल्लाह अकबर, इहा पहिरीं तकबीर आहे। सुभान अल्लाह। पर इन जनाज़े जे तकबीर में हथ छॾणा बि न आहिनि, हथ खणणा बि न आहिनि। ईद नमाज़ में तकबीरुनि में हथ खणबा आहिनि, वरी छॾबा आहिनि। अल्लाह अकबर वरी खणबा आहिनि, वरी छॾबा आहिनि। इहो ईद जी निमाज़ आहे। लेकिन जनाज़े जे निमाज़ जे लाइ हुकुम आहे त अल्लाह अकबर करे तव्हां जीअं जो बीही रहो, तकबीर चवंदा रहो पर रफ़ो यदैन न कंदा रहो। पहिरीं तकबीर सुभानक अल्लाह खां बाद में। 2 नंबर ते दुरूद पाक पढ़ियो वेंदो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जेको नमाज़ में दुआ पढ़ंदो आहे, दुरूद पढ़ंदो आहे, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन में थोड़ा लफ़्ज़ के वधाइबा बि आहिनि, पर जेकॾहिं कंहिंखे नथा ॾांव अचनि, इहे दुरूद इब्राहिम जेको आम निमाज़ में पढ़ियो वेंदो आहे, इहो पढ़ी हाणे वरी ॿी तकबीर हणंदो, इहो ॿियो रुकुन थी वियो। सुभान अल्लाह। उन खां बाद में दुआ घुरबी अल्लाहुम्मा फ़िर लिहय्यिना व मय्यितना
व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फअहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना व तवफ़्फ़हु अलल ईमान। अल्लाह जे हबीब पाक फरमायो हाणे इहा दुआ घुरी वरी आखिर में चौथी तकबीर चओ अल्लाहु अकबर। हाणे चारई रुकन थी विया, उन खां पोइ तोखे सलाम वराइणो आहे। बीठे बीठे सलाम वरा, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। पर जेका आखिरी दुआ है उहा टे क़िस्म आहे। दुरूद पढ़ तर्ज़ करे छॾिया। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। आखिरी जेका दुआ है जनाज़े जी सा टे क़िस्म। हिकिड़ी बालिग़नि जे लाइ, मर्द हुजे तोड़े औरत, मर्द बालिग़ा तब उन जी दुआ साॻी आहे। जे औरत बालिग़ा त उन जे लाइ बि दुआ साॻी आहे जेका मूं पढ़ी। अल्लाहुम्मा अग़फ़िर लहय्यिना व मय्यितना। या मर्द जे लाइ बि साॻी, औरत लाइ बि साॻी, पर हुजनि बालिग़। हिकु दुआ। ॿी दुआ जेकॾहिं ॿारड़ो आहे ऐं छोकिरो आहे त उन जी दुआ जा अखर ॿिया आहिनि, पर जेकॾहिं ॿारड़ो आहे पर छोकिरी आहे त हुन जा अखर वरी टिया आहिनि। कुल दुआऊं घणियूं थियूं? टे दुआऊं थियूं। इहे टे दुआऊं आख़िर में पढ़बियूं आहिनि, पर उहे पढ़बियूं हर हिक जे हिसाब सां। बालिग़ मैयत आहे त उन जे लाइ उहा दुआ पढ़बी। नाबालिग़ छोकिरो आहे उन छोकिरे वारी दुआ घुरबी। बालिग़ नाबालिग़ छोकिरी आहे त छोकिरी वारी दुआ घुरबी। तमामु थोरा लफ़्ज़ आहिनि, अखर साॻा आहिनि, रुगो ज़मीर मटाइणो पवंदो आहे। अल्लाहुम्मा अजअलहु लना अजरन। अल्लाह ताला सही खे अर्ज़ु कबो आहे मौला हिन ॿार खे असांजे लाइ अजुर बना। जेकॾहिं छोकिरो आहे त चइबो अल्लाहुम्मा अजअलहु लना अजरन, पर जे छोकिरी आहे त चइबो अल्लाहुम्मा अजअलहा लना अजरन। हुते अल्लाहुम्मा अजअलहु ऐं छोकिरी लाइ अल्लाहुम्मा अजअलहा। अखर गो ज़मीर जो फ़र्क़ु अची थो वञे पियो। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अवां अहिड़े तरीक़े सां मैयत लाइ दुआ घुर, नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ी सलाम वरायो। सलाम वराइण खां बाद में हाणे छा कजे, इहो मसइलो अहम आहे, ज़रूरी आहे। अॼु मां तव्हांखे इहो थो ॿुधाइणु चाहियां। काफ़ी टाइम गुज़रियो पर मुख़्तसिर जेको टाइम बचियो आहे इहा ॻाल्हि सरा सोचो ॿुधो। इन जे करे अहम आहे जो इन मसइले ते आम तरह मौलवी इख़्तिलाफ़ कंदा आहिनि। हिकिड़ा उहे मौलवी साहब आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा सिफ़ूं टोड़ियो, मैयत जे वेझा अचो, कुल पढ़ो, अलाह जे दरगाह में दुआ घुरो। पोइ जनाज़े जे सलाम खां पोइ सिफ़ूं टोड़बियूं आहिनि, मैयत खे वेझो थिबो आहे, कुल माण्हू पढ़ंदा आहिनि, पोइ दुआ घुरबी आहे। ॿिया वरी मौलवी चवंदा आहिनि असां खां घुरण में को गुनाह त कोन्हे, बाबा बिदअत आहे। नबी साईं कोन घुरी आहे, असहाबनि कोन घुरी आहे, इस्लाम में आहे ई कोन, पोइ आहे कोन त छो घुरूं? अवां नबीअ जे पुठियां आहियो या मौलवीअ जे पुठियां? ॾाढे त चओ था। पोइ जॾहिं मौलवी साहब थो चवे त नबी साईं कोन घुरी आहे त असां बि कोन घुरंदासीं। नबी करीम अलैहिस्सलाम न दुआ जे लाइ हुकुम कयो आहे त असां कोन घुरंदासीं। हाणे हिकिड़ा मौलवी आहिनि जेके चवनि था सिफ़ूं टोड़ियो, कुल पढ़ो, दुआ घुरो, ऐं ॿिया था चवनि त न बिदअत आहे, नबी साईं कान घुरी आहे, असहाबनि कान घुरी आहे। हाणे अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त ॾिसो त नबी साईं चयो आहे या न। सभ खां पहिरीं अल्लाह जो क़ुरान, उन अल्लाह जे क़ुरान खां बाद में अल्लाह जे हबीब जो फरमान, अल्लाह जे हबीब जे फरमान खां पोइ टे नंबर ते महबूब जे असहाबनि जो अमल। जेकॾहिं क़ुरान में आहे, नबी साईं जे हदीस में आहे, असहाबनि जे हदीस कौल में आहे, सबूत मिले थो दुआ जो त असांजे लाइ बि घुरणी आहे। पर जे क़ुरान बि झले थो, नबी साईं बि झले थो, ऐं असहाबनि बि दुआ कान घुरी आहे त असां बि कोन घुरंदासीं। ॻाल्हि सवली आहे दादा?
हाणे अव्हां जे मथां फ़ैसिलो आहे अव्हां खे मां अर्ज़ु इहो थो कयां जेकॾहिं क़ुर दुआ जी इजाज़त ॾे त घुरंदव या न नबी सही अमर करे दुआ घुरंदव या न असहाबन सगोरन दुआ घुरी आहे पोइ घुरंदव या न पर जे क़ुर बि झले नबी सही बि झले असहाब बि न कनि त पोइ असां कोन कंदासीं हाणे मां तव्हांखे टई सबूत ॾियां थो क़ुर बि चवे थो नबी सही बि फरमाए थो असहाबन बि कयो आहे रहियो साल इहो त मौली थो चए त कंहिं बि किताब में कोन्हे उहो मुंहिंजो ॾोह कोन्हे हिकिड़ो माण्हू आहे चए थो त कराची आहे ई कान